अस्सलाम वालेकुम। अच्छा, तव्हांजी इहो सिंपल पेपर में हिकिड़ो सुवालु आयो हुयो अफ़गानिस्तान जे बारे में। ठीकु आहे। अफ़गानिस्तान जेको आहे लैंडलॉक कंट्री आहे एशिया में असल में लैंडलॉक कंट्रीज़ जेके आहिनि टोटल घणा आहिनि। एशिया में टोटल लैंडलॉक कंट्रीज़ जेके आहिनि उहे 12 आहिनि, 12। ठीकु आहे। कहिड़ियूं आहिनि ॾिसूं था। अफ़गानिस्तान, अर्मेनिया, अज़रबैजान, भूटान, लाओस, किर्गिस्तान, मंगोलिया, कजाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उज़्बेकिस्तान। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। ऐं ॿियो कहिड़ो रहिजी वियो? मंगोलिया लिखियोसीं, नेपाल रहिजी वियो, मेन कंट्री। अच्छा, हाणे इन्हनि जा अचो कैपिटल ॾिसूं। अफ़गानिस्तान जो कैपिटल छा आहे? काबुल। अच्छा, करेंसी बि ॿुधाईंदो हलांव थो। करेंसी अथव अफ़गानी। ये अलग मां तव्हांखे साफ़ करे लिखी भी मोकिलींदुमि। अफ़गानी। ऐं अर्मेनिया जो अथव येवरान। अज़रबैजान जो बाकू। भूटान जो थिम्फू। लाओस जो आहे विंटियाना। विंटियाना। ऐं किर्गिस्तान जो आहे बिश्केक। मंगोलिया जो उलन बतर। करेंसी अथसि तुगरिक। उलन बतर। कजाकिस्तान जो आहे आस्थाना। ठीकु आहे। इन जो कैपिटल के चवंदा आहिनि त चेंज थियो आहे। इन जो कैपिटल चेंज न थियो आहे। इन जे कैपिटल जो जेको आहे न नालो चेंज थियो आहे। ठीकु आहे। उहो नालो छा आहे? नूर सुल्तान। नूर सुल्तान केरु हुयो? नूर सुल्तान जेको आहे इन जो कजाकिस्तान जो प्रेसिडेंट हुयो, जेको 1990 खां 2019 ताईं प्रेसिडेंट रहियो कजाकिस्तान जो। इन जे करे जेको आहे न हिन जो नालो चेंज कयो अथऊं। नालो चेंज कयो अथऊं, कैपिटल न। ठीकु आहे। हाणे अचो ताजिकिस्तान, दुशांबे। तुर्कमेनिस्तान, अशगाबत। ऐं उज़्बेकिस्तान जो आहे ताशकेंट। इन्हनि मां ॿुधाईंदो हलां थो तव्हांखे जेके तमामु इम्पॉर्टेंट। नेपाल जो छा आहे? कठमंडू, जिते सार्क जो हेडक्वार्टर आहे। करेंसी बि ॿुधाईंदो हलियां। कठमंडू पाण रुपियो करेंसी में पढ़ी आया आहियूं। सही आहे। अफ़गानिस्तान जो अफ़गानी। अज़रबैजान जो अज़रबैजान जी जेकी करेंसी अथव उहा मन्नत अथव। ऐं मन्नत जेको आहे न ॿिए मुल्क जी बि करेंसी अथव। मन्नत ॿियो कहिड़े मुल्क जी करेंसी आहे? तुर्कमेनिस्तान जी। ओ हिन जी। ताजिकिस्तान जी करेंसी छा आहे? रबिल। रशिया जी भी करेंसी अथव। लाओस जी लाउटियन किप।
इन मुल्क सां ई मिलंदी आहे लाउटियन किप। सही आहे। कज़ाकिस्तान जी छा आहे तव्हांखे इहा इंपॉर्टेंट अथव, ईंदी अथव, पुछंदा आहिनि। उज़्बेकिस्तान जी सोम, सोम ॿियो कंहिंजी आहे किर्गिस्तान, हिन जी बि सोम अथव SOM। ॿियो कंहिंजी करेंसी रहिजी वई, भूटान जी जेको आहे निगुल तुरम। अफगानिस्तान जी थी वई, अज़रबैजान जी थी वई, भूटान जी थी वई, लाओस जी थी वई, किर्गिस्तान जी थी वई, मंगोलिया जी अथव तुगरिक। कज़ाकिस्तान जी थी वई, ताजिकिस्तान जी थी वई, तुर्कमेनिस्तान जी थी वई, उज़्बेकिस्तान जी थी वई, नेपाल जी बि थी वई। अच्छा, इहो लैंडलॉक कंट्रीज़ इन जे करे इंपॉर्टेंट हुयो छो जो जेको तव्हांजो सिंपल पेपर आयो आहे न IBA में, उनमें हिकु लैंडलॉक कंट्री जेकी एशिया जी आहे उनजो ज़िक्र आहे। सही आहे, अफ़गानिस्तान। त इहे यादि करे छॾिजो, कैपिटल मेन मुल्कनि जा यादि कजो। इन्हनि मुल्कनि जा पुछंदा अथव, हिकु त मुस्लिम मुल्क बि आहिनि, ॿियो एशिया में लैंडलॉक कंट्रीज़ आहिनि। एशिया जे कुझु मुल्कनि जा तव्हांखे कैपिटल यादि हुजणु घुरिजे।